How to form the interrogative sentence of the present simple tense. प्रेजेंट सिंपल टेंस जा हेल्पिंग सवाली जुमला कीअं ठाहिबा. पहिरियों हेल्पिंग वर्ब रखंदो, पोइ सब्जेक्ट रखंदो, पोइ वर्ब रखंदो, पोइ ऑब्जेक्ट रखंदो, पोइ आख़िर में सवाली निशानी लॻाईंदो. हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो त जेको बि इंट्रोगेटिव ठाहियो था न, कंहिं बि ज़माने जो हुजे त उन ज़माने जो हेल्पिंग वर्ब हमेशह अॻ में पवंदो आहे. मिसाल तौरु हिन जुमिले में छा तव्हां अंग्रेज़ी ॼाणंदा आहियो. हिन जुमिले में फ़ाइल कहिड़ो आहे, तव्हां. ठीकु आहे, त तव्हां जे मुताबिक़ हेल्पिंग वर्ब डू पवंदो. अॻ में हेल्पिंग वर्ब रखंदो, पोइ सब्जेक्ट यू रखंदो, पोइ वर्ब रखंदो नो, पोइ आख़िर में इंग्लिश रखंदो. यानी जुमिलो छा थींदो, डू यू नो इंग्लिश. छा तव्हां इंग्लिश ॼाणंदा आहियो. ॿियो मिसाल आहे, छा हूअ कंप्यूटर हलाईंदी आहे. हिते हूअ जेको आहे फ़ाइल आहे, हलाइणु जेको आहे फेल आहे, ऐं कंप्यूटर ऑब्जेक्ट आहे. हाणे हिन जी ट्रांसलेशन कीअं कंदासीं. अॻ में हेल्पिंग वर्ब रखंदासीं डज़, हिन सां डज़ पवंदो, यादि रखो. ठीकु आहे, डज़ शी ऑपरेट द कंप्यूटर. हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट रखियोसीं. ठीकु आहे. ऐं टियों जुमिलो आहे, छा तव्हां हिन खे सुञाणो था. हिन में था बि अची वई. ठीकु आहे. डू यू रिकग्नाइज़ हिम. डू हेल्पिंग वर्ब आहे, यू सब्जेक्ट ऐं रिकग्नाइज़ वर्ब हिम